कराची में ई चालान ते अमल दरामद शुरू थियण खां पोइ सॼे शहर मां ट्रैफिक पुलिस जा नाका ख़तम कया विया आहिनि, जॾहिं त ट्रैफिक सेक्शन्स मां चालान मशीनूं बि जमा करायूं वियूं आहिनि ऐं ट्रैफिक पुलिस खे बाइक लिफ्टिंग खां बि रोकियो वियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमून जो चवणु आहे त बिना लाइसेंस जे मोटरसाइकिल हलाइण ते 20,000 रुपया ॾंड हूंदो। कराची में ई चालान ते अमल दरामद शुरू थियण खां पोइ 1 अक्टूबर खां ट्रैफिक पुलिस एहलकारनि खां चालान करण खे रोकियो वियो आहे। IG सिंध जे फैसले ते DIG ट्रैफिक सॼे शहर मां ट्रैफिक पुलिस जा नाका ख़तम करण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। DIG ट्रैफिक हुकुम ॾिनो आहे त ई चालान जी प्रैक्टिस लाइ को ट्रैफिक एहलकार कंहिं बि गाॾी खे नथो रोके सघे। सॼे शहर जी ट्रैफिक सेक्शन्स मां चालान मशीनूं जमा कयूं वियूं आहिनि। ट्रैफिक पुलिस खे बाइकनि जी लिफ्टिंग खां बि रोकियो वियो आहे। हाणे ट्रैफिक पुलिस रुगो ट्रैफिक में ख़लल बणिजंदड़ गाॾियूं लिफ्ट करे सघंदी ऐं रुगो ट्रैफिक जी रवानी लाइ मुक़रर रहंदी। होॾां IG सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त बिना ड्राइविंग लाइसेंस जे मोटरसाइकिल हलाइण ते 20,000, कार ते 30,000 ऐं वॾी गाॾी ते 50,000 रुपयनि जो चालान थींदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची में ई चालान लागू कयो वियो आहे। पुलिस जा नाका ख़तम करे बिना लाइसेंस ड्राइविंग ते घटि में घटि 20,000 रुपया ॾंड लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।